ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं सखर मां। पाशी खाते सखर बैराज जे दरवाज़नि जे किरण जो सबबु वण टकराइजण ॿुधाए छॾियो आहे। तेज़ वहकिरे सबबु लुढ़ी आयल वण टकराइजण सबबु 47 नंबर दरवाज़ो किरी पियो। गेट नंबर 43 ऐं 44 खे बि नुक़सानु पहुतो। आपाशी खातो चवे थो त 40 टन वज़नी दरवाज़ो लॻाइण में वक़्तु लॻंदो। सखर बैराज जा समूरा दरवाज़ा 1999 खां 1992 दौरान तब्दील कया विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। आपाशी खाते सखर बैराज जे दरवाज़नि जे किरण जो सबबु वण टकराइजण करार ॾेई छॾियो आहे। तेज़ वहकिरे सबबु लुढ़ी आयल वण टकराइजण सबबु 47 नंबर दरवाज़ो किरी पियो। गेट नंबर 43 ऐं गेट नंबर 44 खे बि नुक़सानु पहुतो। आपाशी खातो चवे थो 40 टन वज़नी दरवाज़ो लॻाइण में वक़्तु लॻंदो। जे नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। आपाशी खाते सखर बैराज जे दरवाज़नि जे किरण जो सबबु वण टकराइजण करार ॾेई छॾियो आहे। तेज़ वहकिरे सबबु लुढ़ी आयल वण टकराइजण सबबु 47 नंबर दरवाज़ो किरी पियो। गेट नंबर 43 ऐं गेट नंबर 44 खे बि नुक़सानु पहुतो आहे। आपाशी खातो चवे थो त 40 टन वज़नी दरवाज़ो लॻाइण में वक़्तु लॻंदो। सखर बैराज जा समूरा दरवाज़ा 1999 खां 92 दौरान तब्दील कया विया हुआ। अवां खे आगाह कंदासीं। आपाशी खाते सखर बैराज जे दरवाज़नि जे किरण जो सबबु वण टकराइजण करार ॾेई छॾियो आहे। तेज़ वहकिरे सबबु लुढ़ी आयल वण टकराइजण सबबु 47 नंबर दरवाज़ो किरियो। गेट नंबर 43 ऐं 44 खे बि नुक़सानु पहुतो आहे। आपाशी खाते जो चवणु आहे त 40 टन वज़नी दरवाज़ो लॻाइण में वक़्तु लॻंदो। आपाशी खातो चवे थो सखर बैराज जा समूरा दरवाज़ा 99 खां 1992 दौरान तब्दील कया विया हुआ। जे नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। आपाशी खाते सखर बैराज जे दरवाज़नि जे किरण जो सबबु वण टकराइजण करार ॾेई छॾियो आहे। तेज़ वहकिरे सबबु लुढ़ी आयल वण टकराइजण सबबु 47 नंबर दरवाज़ो किरियो। आपाशी खातो चवे थो गेट नंबर 43 ऐं 44 खे बि नुक़सानु पहुतो आहे। 40 टन वज़नी दरवाज़ो लॻाइण में वक़्तु लॻंदो।